आओ तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी साथियुनि जो, हिननि भेनरुनि जो जेके कल्ह सुबुह खां 4 ॾींहं खां निकितल आहिनि। 4 ॾींहं सुबुह जो 12 बजे निकितियूं आहिनि। रस्तनि ते प्रेस कॉन्फ्रेंसिस मीडिया सां ॻाल्हाईंदियूं। 12 साढे 12 निकितल भेनरूं 9:30 बजे कंदकोट पहुतियूं आहिनि। 12-1 बजे मानी खाई 2 कलाक अखियूं बंदि करे सुबुह जो 5 बजे उथी वरी तैयार थी वरी कंदकोट खां निकितियूं आहिनि। कल्ह सॼो ॾींहुं हलियूं आहिनि। राति 12 बजे मानी खाई 1-1:30 बजे लेटी वरी 5-6 बजे उथी वरी अॼु सभु निकितियूं आहिनि नसीराबाद खां। वरी अॼु राति देर सां फिटशा पहुची छोलनि वारो भत खाई जगन में भरल आम सादो पानी पी फाटल टुटल या सनड़िन इस्तेमाल थियन रलिन ऐं घुंजियल छमुनि वारनि विहाणनि ते मथा रखी वरी ॿिए ॾींहुं बंदि ते निकिरंदियूं। न हिननि खे वज़ारत उज़्मा मिलंदी, न हिननि खे वज़ारत आला मिलंदी, न हिननि खे MNA MP जे नौकरियुनि वारियूं कोटाऊं मिलंदियूं, न हिननि जा मुड़ुस ऐं भाउर खरपती आहिनि, न हिननि जा पुट सिंध लुटे लुटे अमेरिका ऐं बर्तानिया में पैसा गॾु करे चुका आहिनि, दुबई में महल वरितल आहिनि। ही ग़रीबनि जूं धीअरूं, ग़रीबनि जूं न्याणियूं, ग़रीबनि जूं घरवारियूं, ग़रीबनि जूं भेनरूं, ग़रीबनि जूं अमड़ियूं सॼे सिंध में दर दर ते वञी सदाऊं पियूं वणनि त मुंहिंजी सिंध खे बचायो, मुंहिंजे बेटनि खे बचायो, असांजे पहाड़नि खे बचायो, असांजो कारूंझर पहाड़। न त कारूंझर में छा वञे, कारूंझर त नंगर पार्कर में ही त का बदीन जी का हैदराबाद जी का मीरपुर ख़ास जी का नवाब शाह जी। कारूंझर भले हलियो वञे, हिननि छा वञे। बेट डिंगी ऐं भंडार बेट ते हिननि भेनरुनि मां त को कोन वियो आहे। नाला ई हाणे ॿुधा अथनि त डिंगी ऐं भंडार नाले खे बेट पए पोइ छाकाणि त ही सम्झनि थियूं त सॼी सिंध असांजी आहे। माण्हू सम्झंदो आहे, हर चांडियो सम्झंदो आहे त समूरा चांडिया मुंहिंजा आहिनि, हर जोखियो सम्झंदो आहे मुंहिंजा रुॻो सभु जोखिया आहिनि, लाशारी सम्झंदा आहिनि मुंहिंजा लाशारी आहिनि, महर सम्झंदा आहिनि हर महरनि सां ज़ुल्म थी वियो, साईं पलीजन सां ज़ुल्म थी वियो, साईं मेमण बिरादरी गॾु आहे, साईं मक्सी बिरादरी गॾु आहे, साईं जुणजा बिरादरी गॾु आहे, साईं ॾाहिरी बिरादरी गॾु आहे। ॾाहिरियुनि जे माण्हू असांजे के धकु लॻो आहे, सभु ॾाहिरी निकिरो, जाखरनि खे धकु लॻो आहे, शेखनि सां विड़िया आहिनि। ही चवनि थियूं सॼी सिंध असांजी बिरादरी, ही चवनि थियूं सॼो सिंध असांजो घर आहे, सॼो सिंध असांजो राज भाग आहे, सॼो सिंध असांजो हिकिड़ो कुशादो अङण आहे। हुन अङण ते वेठल हर फर्द, हर बचो असांजो भाउ आहे, असांजो सौट मासात आहे, असांजो पुफाट आहे, असांजो पुटु आहे, असांजो साथी आहे, असांजो जिगर जो टुकड़ो आहे, असांजो रस्त आहे। ही सभु क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन माण्हू त आया, हिकिड़ो ॾींहुं ख़बरूं चारियो करे बेटनि ते हिकिड़ो ॾींहुं ख़बरूं चारियो करे सभु हलिया विया। त इहो सोचो था सिंधी निकिरनि था, गोड़ कनि था, हिकिड़ो ॾींहुं गोड़ कनि था बाबा भाषा, वरी ॿिए ॾींहुं गुम, वरी चवंदा डोमिसाइल, वरी ट्रेंड ब्रेंड हलाए, 2 ॾींहं ट्रेंड हलायूं, डोमिसाइल 3 ॾींहं हमरा गुम थी विया। निमिरता सां इंसाफ़ कयो, निमिरता सां इंसाफ़ कयो, निमिरता जो इंसाफ़ कोन थियो, FIR कोन कटी, हमरा गुम थी विया। बस माण्हू इहे कोन्हे त का बदनीयत आहे, उहे वीचारा कोशिशि कनि था पर हिकिड़े ॾींहं जी कोशिशि कनि था, हिकिड़े ॾींहं जी कोशिशि जी बि शाबस हुजे, जिन हिकिड़ो ॾींहुं कोशिशि कई आहे उन्हनि खे बि शाबस हुजे, पर हिकिड़े ॾींहं जी कोशिशि सां थोरी मंज़िल मिलंदी आहे। माण्हुनि जो टेम्पो जोड़णो पवंदो आहे, माण्हुनि खे घर वञी नंढड़े ॿार खे फोन ते थोरी चइबो पढ़स वेठो हुजे फैसलाबाद फोन करे बाबा मथे साल इम्तिहान ते महिनत कजे, उहो बि चवंदो हा बाबा महिनत करे, पढ़स खे ईअं चवंदो खोले TV वेठो हूंदो, मोबाइल पियो हलाईंदो, चवंदो हा बाबा लॻो पियो आहे पढ़ाई में। उन ॿार जी कन मैट कमरे में वञी करणी पवंदी आहे त पढ़ी पियो कोन पियो पढ़ी, छा पियो पढ़ी, अॼु छा पढ़ी आयो आहीं। पाण बि चई सघियासीं त घर में बयान जारी करे गॾिया या सॼे सिंध में हेतिरा बंदोबस्त हिननि गाॾियुनि ते केतिरो ख़र्च थियो हूंदो, सोचो। मूं त कोन आहिनि, हिन पंहिंजे ज़िले में परिया आहिनि, कार बसूं डीज़ल पिननि पिया रस्तनि में, डीज़ल लाइ 500 रुपया 1000 रुपया साथियुनि खां हिक ॿिए खां।
ये सब पैसा मेड़े कराची पुजी वञनि सब ज़िला तारीख़ जो वॾे में वॾो जलसो करे करे ना अॼु सुभाणे पर हिननि जो मक़सद हिकिड़ो दफ़ो चाचो या मामो भाईटे खे हिकिड़ो दफ़ो चवंदो बाबा पढ़ाई कंदो कर चाचा मामा वेंदा आहिनि न पढ़ाई कर ईद ते ख़र्ची ॾेई 50 रुपया चवंदो बाबा पढ़ाई वढ़ाई करी पियो न बाबा हिमत कजे पीउ ईद ते थोरी चई वेंदो आहे पीउ ऐं मां रोज़ ख़बर वठंदा आहिनि त पढ़ी पियो कोन पियो पढ़ी रोज़ कन मैट कंदा आहिनि रोज़ शाबस ॾींदा आहिनि रोज़ आदि पुछा कंदा आहिनि मां जो कमु रोज़ राति जो चेक करणु आहे त छोकिरे जे मथे ते नंढड़े ॿार ते रली आहे या मच्छर पटे वेंदसि मां जो कमु रोज़ जो आहे क़ौमी अवामी तरीक़ो मां आहे उनखे हिकिड़ो ॾींहुं ख़बर करे भॼी कोन वञिणो आहे बाबा हाँ बेटो को टाइम वालो घर आते बदा सब तो कई 2 साल में मैं ट्रेंड हलायो कम जो पूरो हाने असी हलू था जोगी रमता भला जोगी न कंहिंजा मिट असी हलू था कोशिश ॾाढी कती कम कोनी थिया अदा कोशिश ॾाढी कती कम कोनी थिया माण्हू कोन पे मञंदे भले के कर किसी कर छा कयूं मिनतू कयूं पेरनि सिंधियुनि खे मिनतू कयो त नथा सम्झनि ख़ुदा करे ख़ुशि ईअं चवंदा कोन हू त ॿियो कुझु लफ़्ज़ चवंदा आहिनि पर ईअं चवणु न खपे चवंदा धूड़ो नी पाइनि पर चवणु न खपे पाण चवंदा हूंदा ख़ुदा करे ख़ुशि हुजनि असीं वञूं था तंहिंजे करे पाण ईअं थोरी पाण थोरी चवंदासीं त वञी धूड़ पाइनि वञी भले निमरता नथा कनि वञी पंहिंजे रिंकल खे नथा हिसाब कनि जमुना जो हिसाब नथा कनि वञी असांजी माइनॉरिटी जा भाउर वञी ख़ुदा करे ख़ुशि हुजनि भॻवान करनि ॿार नथा पढ़ाइनि ख़ुदा करे बहिरिया खे नथा बचाइनि ख़ुदा करे ख़ुशि हुजनि ज़ुल्फ़कार आबाद ठाहे विया नथा मुड़नि ख़ुदा करे ख़ुशि हुजे करप्शन पाण लॻाईंदासीं लॻो अचो हिननि भेनरुनि खे चवां जे कम में हथ विझो ॿार पढ़ाइण में हथ विझो लॻा अचो BA इंटर करण जे कम खे खणो लॻा अंग्रेजी सुधारणी आहे लॻा घर खे ठाहिण लाइ पैसा गॾु करणा आहिनि कमरो ठाहिण लाइ लॻा ॿार खे हेपेटाइटिस खां बचाइणो आहे मलेरिया खां बचाइणो आहे लॻा अचो हिकिड़े ॾींहं जो कमु सिंधी हाणे सालनि जा ऐं ॾहाकनि जी प्लानिंग कनि मथे साल पुठियां तौर कराईंदासीं मथे साल धीअ जी शादी कराईंदासीं मथे साल फंडर विकिणंदासीं मथे साल जी बि कोन हूंदी घणो करे हूंदी 3 महीननि जी पर आउं मथे साल थो चवां त मथे साल ही कंदासीं 3 महीननि खां पोइ ही कंदुसि ईंदड़ हफ़्ते कराची वेंदुसि कंहिंखां पुछो भला 2030 जो कहिड़ो मनसूबो आहे 2030 असांखे रास्तो ई कोन्हे पोइ चवंदो आहे केरु मरे केरु जीए केरु बचे कंहिं ॾिठो आहे जेकॾहिं मुल्क ऐं वतन ऐं क़ौमूं ईअं सोचीनि त केरु जीए केरु बचे माउ खे चवनि ॿार खे पहिरें दर्जे में दाख़िल कराए जे 10 सालनि खां पोइ मैट्रिक थींदी केरु जीए केरु बचे पढ़ाए छा कयां उते त कोन था कयो क़ौम लाइ चओ था केरु जीए केरु बचे ॿार खे त KG खां पढ़ायो था 12 साल इंतज़ारु था कयो इंजीनियरिंग ऐं सिविल जज थियण ऐं मेडिकल पास करण जो क़ौम लाइ चओ था बसि हिकिड़ो ॾींहुं हलांदो पोइ हथु कढियो तंहिंजे करे सिंध बचाइणी आहे सिंध बचाइण लाइ तव्हां सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो भाड़े भुते जो कमु कोन्हे सिंध बचाइण लाइ रुगो बयान सां कमु कोन थींदो हिकिड़े ॾींहं जी इवेंट सां कमु कोन थींदो सिंध लाइ मुस्तक़िल मुक़ाबिलो कबो मुस्तक़िल ॼमी पेर खोड़े पेर ज़मीन में खोड़े पाताल में पेरनि जूं पाड़ूं विझी ॼमी बीह हौसले सां कंध मथे करे मुक़ाबिलो करणो पवंदो ॿुधायो दौलतपुर वासियो त तव्हीं रुगो रिकॉर्ड जी पूराई कंदो या मुक़ाबिलो कंदो छा कंदो मुक़ाबिलो कबो मुक़ाबिलो हर शइ ते साफ़ पाणीअ ते मुक़ाबिलो तइलीम लाइ मुक़ाबिलो अस्पताल खोलण लाइ मुक़ाबिलो ही नवाब शाह ज़िलो आहे बादशाह सलामत जो ज़िलो आहे बादशाह सलामत शहनशाह ॾिसंदा आहियो मुग़ल आज़म ॾिसंदा आहियो बा मुलाहिज़ा होशियार ज़िल इलाही महाबली शहनशाह हिंदुस्तान हज़रत जलालुद्दीन मोहम्मद अकबर तशरीफ ला रहे हैं तो ही बादशाह साहब जो ज़िलो आहे खबरदार होशियार हजरत मियां आसिफ अली खान दरदारी तशरीफ ला रहे हैं उन ज़िले में वेठायो न को तो पढ़ाई न को तो साफ पानी न को तो रोजगार न को तो अस्पतालूं न को तो गुज़र न को तो हेपेटाइटिस जी वैक्सीन न को रेबी महबूब जो के बार जो सदर है इन जी न्याणीअ खे कुते चक कयो तहरीकूं हलाइणी पवनि तॾहिं कुते चक जी सुई मिली तहरीक बार जो ऐं प्रेस क्लब जा अॻुवान तहरीक हलाइनि जदोजहद कनि तॾहिं नवाब शाह वासियुनि खे कुते जे चक ही त घणी पैसनि वारो 5 पैसनि जी वठी वियो को मिसकीन माण्हू हुजे किथां हाणे रेबी सुई तंहिंजे करे बादशाह सलामत जे ज़िले में वेठायो
बादशाह सलामत के हथ बधी किसी करे चौस त हिन ज़िले में मेरिट ते नौकरियूं ॾे, तालीम ॾे, रोज़गार ॾे। पहिरियां के नवाब शाह में ज़मीन ॾेई छॾी उहा सिंध जे ग़रीब मिसकिन हारियुनि खे ॾे। सिंध जा बुखिया हारी बेघर पिया हलनि, टपड़ खपाईंदा, ज़मीनूं खपाईंदा ॾींदा अचनि। ऐं इमरान ख़ान जेको ॿियो बादशाह सलामत वेठो आहे, जेको माण्हू जे मथां मोटरसाइकिल चाढ़े, इहो सिखो न पाण इमरान खां। माण्हू खे दसे फट ते किराए फट हुनजी गिची ते रखी पोइ चएसि घबराना नहीं घबरा। माण्हू चिपियो पिया, फट टायर चढ़े पिया, ट्रैक्टर हेठां कुतर जी मिशन में हथायसि, माण्हू जी दांह पे पए, ॿियो झले चएसि भई घबराना नहीं। कुतर में मिशन आस्ते आस्ते अंदर पियो वञे हथ, घबराना नहीं है। दवाऊं महंगियूं, बिजली महंगी, गैस महंगी, सभु टपड़ महंगा, PIA तबाह थी वियो, रेलवे तबाह थी वियो, रेडियो पे मुलाज़िम कढी ॾियूं। सॼे सिंध में डॉक्टर, उस्ताद, नर्सूं दरबदर, सॼे पाकिस्तान में वफ़ाक़ी नौकरियुनि में माण्हू दरबदर। तो घबराना नहीं, घबराना नहीं। अहिड़ी मौज पकाई, माण्हू जो सिर वियो हलियो, घबराना नहीं। जंहिंजे करे उहो हमरा हिन पाण वारे बादशाह सलामत सां गॾिजी ॿई बादशाह सलामत सिंध जा ॿेट खपाइण चाहिनि था, सिंध जा जज़ीरा, सिंध जा पहाड़ खपाइण चाहिनि था। ॿिन्ही बादशाह सलामत खे चऊं था बादशाह सलामत गुस्ताखी माफ़। बादशाह सलामत नंबर 1 इमरान खान साहब, बादशाह सलामत नंबर 2 आसिफ ज़रदारी साहब। हथ ॿधी ग़ुलाम अर्ज़ करे थो, गुस्ताखी कंदे बादशाह सलामत जज़ीरनि ऐं आइलैंड ऐं जबलनि खां तव्हांखे ॾींदासीं आङूठो। बादशाह सलामत सिंध ते कब्ज़े करण जे ख़्वाबनि लथो आङूठो। पंहिंजे पीउ जो बाबे ॾाॾे जो ज़ोर लॻायो, सिंध जा माण्हू तव्हांखे पंहिंजे मिल्कियतुनि ते कब्ज़ो करण कोन ॾींदा। कब्ज़ो करण ॾींदा या मज़ामत कंदो? छा कंदो? छा कंदो? मज़ामत कभी दौलतपुर ॿुधाए छॾियो आहे ऐं हिन वाइदे ते क़ाइमु रहिजो। मज़ामत कभी सिंध जो को बि हक़ फवाइण कोन ॾिबो। जी